ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो शहर में टाउन कमेटी ऐं सिंध एम्प्लॉइज़ सिक्योरिटी इंस्टीट्यूशन इदारे तरफ़ां टाउन कमेटी घारो जे वाइस चेयरमैन बाबू पंवर जे ताउन सां लॻाई वई, जंहिंमें सोशल सिक्योरिटी स्कीम तहत महिनतकश मज़दूर औरतुनि तोड़े मर्दनि जा सिहत कार्ड रजिस्टर्ड कया विया, जेकी औरतुनि घरनि में कमु कंदियूं आहिनि या मर्द या आम मज़दूरी कंदड़ आहिनि, उन्हनि लाइ वॾी सहूलियत आहे। सोशल सिक्योरिटी इदारे जे डायरेक्टर मखदूम शाहज़ेब जो चवणु हो त हीउ इदारो अॻु ई कमु करे रहियो आहे, पर हिन वक़्तु वधीक फ़ाल करण ऐं आम माण्हुनि ताईं रसाई करण लाइ सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत अवेयरनेस कई पई वञे, जंहिंमें हिकिड़ा मज़दूर जेके फैक्ट्रियुनि में रजिस्टर थियल हूंदा ऐं ॿिया मज़दूर आहिनि जेकी आम मज़दूर, जिन में तगारी वारो मज़दूर, रेढ़ीअ वारो ऐं खुले मज़दूरी करण वारो हुजे, उहो बि हिन इदारे में रजिस्टर थी सघे थो। मज़दूरी दौरान हादसो पेश अचण ते तिबी इमदाद, माली मदद कई वेंदी। फोत थींदड़नि जे वारसनि जी माली मदद थींदी, जेके फैक्ट्रीज़ या नीम सरकारी इदारनि में रजिस्टर्ड आहिनि, जिन वटि ओल्ड एज बेनिफिट जो पेंशन कार्ड आहे, या दौरान मुलाज़मत बीमार लाइ मुआवज़ो ॾियण ऐं बेनज़ीर मज़दूर कार्ड पिणु जारी कयो वेंदो, जिन खे रजिस्टर कयो वेंदो। उनखे कुझु वक़्त में ई संदसि ॾिनल नंबर ते मैसेज ईंदो, जंहिं बाद में रजिस्ट्रेशन कार्ड जारी कयो वेंदो। उन मौक़े ते एरिया ऑफिसर अब्दुल मजीद, मेडिकल ऑफिसर दावेजी, डॉक्टर सफ़ी खत्री ऐं वाइस चेयरमैन घारो टाउन मीर बाबू पंवर ऐं गुलज़ार जोखियो पिणु मौजूदु हुआ।